बदीन मां रिपोर्ट कर रहियो आहे अल्ताफ़ मेमण। बदीन पुलिस पारां मुन्नो भाई थैलेसीमिया केयर सेंटर बदीन में एक रोज़ा ब्लड डोनेशन कैंप मुनक़िद कई वई। 39 जवाननि रत जो अतियो पेश कयो। इन फ़िलाही क़दम जो बुनियादी मक़सद थैलेसीमिया में मुब्तला ॿारनि खे वक़्त सिर महफ़ूज़ ऐं मयारी रत जी फ़राहमी खे यकीनी बणाइण सां गॾोगॾु मुआशरे में रज़ाकाराणी तौर ते रत अतियो पेश करण जे शऊर ऐं जज़्बे खे हथे ॾियणु हो। ब्लड डोनेशन कैंप में बदीन पुलिस जे ऑफिसरनि, लेडी पुलिस एहलकारनि ऐं पुलिस जवाननि भरपूर शिरकत कंदे रज़ाकाराणी तौर ते रत अतियो कयो ऐं इंसानी ज़िंदगियूं बचाइण जे हिन अज़ीम मक़सद में अमली किरदारु अदा कयो। हिकु रोज़ा ब्लड डोनेशन कैंप दौरान बदीन पुलिस जे ऑफिसरनि ऐं जवाननि तरफ़ां मजमूई तौर 39 रत जूं बोतलूं मुन्नो भाई थैलेसीमिया केयर सेंटर खे फ़राहम कयूं वयूं, जेके थैलेसीमिया में मुब्तला ॿारनि लाइ हिकु क़ीमती तोहफ़ो साबित थींदियूं। उन मौक़े ते एसएसपी बदीन कमर रज़ा जिस्काणी जवाननि जी जज़्बे ख़िदमत ऐं इंसान दोस्ती खे साराहियो। थैलेसीमिया सेंटर इंतिज़ामिया जे कम खे पिणु साराहियो। एसएसपी बदीन पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो त थैलेसीमिया हिकु मूज़ी ऐं पेचीदा मर्ज़ आहे जंहिंमें मुब्तला ॿारनि खे ज़िंदगी बचाइण लाइ मुस्तक़िल बुनियादुनि ते रत जी सख़्त ज़रूरत पवे थी।